के बुधायो था सोचो बड़ी ईद ते उठाया से कलाम से इकराम तव्हां जेके मोहब्बती माण्हू तमामु आहिनि घणा पूरी दुनिया में सऊदी वारा तक़रीबन तव्हांखे ॾिसंदा रहनि था पर अलाह साईं असांखे वरी टाइम ॾिनो आहे जो तव्हां सां असांजी मुलाक़ात थी आहे ऐं दोस्तनि खे ॿुधायो जेको तव्हां ॿुधाए सघो पिया त उन्हनि खे ॿुधायो त उहो बि ॿुधायो बिस्मिल्लाह वो दुनिया दस्तूर जुदा कपनी लैला वो दुनिया दस्तूर कपनी लैला वर्ग बस सुनी यहीं तेरी सालना मेला वो दुनिया दस्तूर Salli Sayyidina tu bimuri aide soba ammo nan nanki masim cha thoba thole Salli Sayyidina tu bimuri aide soba ammo nan nanki masim जुदा कपनी लैला वो दुनिया दस्तूर जुदा कपनी लैला भरक बस सुनी यही आई सालना मेला वो दुनिया दस्तूर कसस गुलाबी कसस चंबीला वो कसस गुलाबी कसस चंबीला बरक बसनी यही सालना मेला वो दुनिया दस्तूर बरक बस सुनी यही आई सालना मेला वो दुनिया दस्तूर जुदा कपनी लैला वो दुनिया दस्तूर जुदा कपनी लैला बरक बस सुनी यही आई सालना मेला वो दुनिया दस्तूर साहब वाह सही बात जड़ो हाल जी सही जी
जी तव्हां साईं फील्ड में जॾहिं आया हो नंढे इलाइक़ो आया हो माशाल्लाह पर ॻाल्हि इहा आहे त ही फील्ड तव्हांखे ॾुखियो लॻो या थोरो आसानी लॻी कुझु ॾुख बि आया कीअं भला जरा कई दुख भी आया सुख भी आया अच्छा साईं खे चवां हीउ ज़मानो चङो असांजो गुज़रियो इज़त जा ॾींहं जेके आहिनि सभई ख़ुशीअ सां तव्हां भला नवनि फनकारनि खे जेके नवां हाणे अचनि पिया असांजे हिन बिराही जे लिहाज़ सां या सिंधी हुजनि जहिड़ा बि हुजनि छो त असांजी इंटरव्यू जेको सिंधी में आहे तव्हां उन्हनि खे कुझु मैसेज ॾियणु चाहियो था अगरि हुन हिन फील्ड में अचनि था त उन्हनि खे छा करणु खपे उहे जेके अचनि था इन साज़नि ते शाइरी करे साईं खे चवां कामयाबु थियनि था वरी नालो ई पंहिंजो पंहिंजो साईं ईअं न त बाबा फिराणी उस्ताद असांजा या टीर मटीर की शागिर्द हितां वढ जा ऐं कोटिया जा हितां जा सभु असां कोई निकिरी विया माशाल्लाह माशाल्लाह साईं खे चवां नालो हुननि वरी पंहिंजो ई विधो तव्हांजो नालो कोन्हे नालो सही पंहिंजो हाणे असां हे पुटु मुंहिंजो पढ़ियल जेके जंहिंजो कलाम हो सभु उन जे नाले था कयूं असां ईअं न उहो चोरी करे हुनजो कलाम न पंहिंजी शाइरी बि पंहिंजी आहे माशाल्लाह ऐं ॻायो बि पाण सॼो माशाल्लाह सॼी ज़िंदगी तव्हां हिन फील्ड में आया हो गुज़ारो कयो